हाँ जी, बिल्कुल पाण हिन वक़्तु कंडियारो भरिसां बखरी बचाव बंध ते मौजूदु आहियूं। सिंधू दरिया में मुसलसल चाढ़ खां पोइ जेके पाणी जा वॾा वहकिर आहिनि उहे बखरी बचाव बंध सां भरिसां गुज़री रहिया आहिनि। बखरी बचाव बंध गुज़रण खां पोइ जेको कमाल दरे जो कचे वारो इलाइक़ो आहे उहो पिणु पाणी हेठि अची वियो आहे। केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उहे पाणी जी लपेट में अची विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त माज़ीअ में ई जेको बखरी एस एम बचाव बंद आहे उहो हसास रहियो आहे, जंहिं करे हिते जेको आहे इंतिज़ामिया पारां मदद रक़म नज़र अचे थी। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हिन बंध खे मज़बूत करण जी सख़्तु ज़रूरत आहे। जेकर हिन जी चौकसी न कई वई त वधीक पाणी अचण खां पोइ हीउ बंदि टुटी सघे थो। मां तव्हांखे ॿुधाइणु वारा त अॼु कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद नदीम बड़ो पारां हिन बंद जो जाइज़ो वरितो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंधूअ में चाढ़ खां पोइ इंतिज़ामिया पारां जेको कचे मिलंदड़नि खे घर ख़ाली करण जो जेको आहे वार्निंग ॾिनी वई आहे। कमाल दरो जे लॻभॻि 40 खां वधीक ॻोठ जेके आहिनि उन्हनि खे घर जेके आहिनि ख़ाली करण जी वार्निंग ॾिनी वई आहे। जॾहिं त तालके अंदरि मजमूई तौरु इंतिज़ामिया मदद जो चवणु आहे त लॻभॻि 80 ॻोठ जेके आहिनि उहे जेके कचे में अचनि था पिया ऐं सिंधूअ में चाढ़ खां पोइ उन्हनि खे वार्निंग ॾिनी वई आहे त उहे घर ख़ाली करे वञनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इंतिज़ामिया पारां वार्निंग ॾियण खां पोइ जेके कचे जा रहवासी आहिनि उहे पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी रहिया आहिनि। जॾहिं त हुन सां गॾो गॾु मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जेके कचे में पाणी अचण खां पोइ जेके फ़सुल कयल हुआ उहे बि पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिं करे आबादकारनि खे वॾो नुक़सानु रसियो आहे। इल्ताफ़ सोलंकी, कोशिश डिजिटल, कंडियारो।